अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ इशू में भली कार आऊं दानिश कुछ कवा कई ब्रेकिंग न्यूज़ पहुंचाईंदा हलूं तो दादू में सीआई इंचार्ज इफ्तिखार जमाली संदस वालद ऐं भा आफ्ताब जमाली खिलाफ यतीम न्याणी दादू प्रेस क्लब पहुंची है। सीआई इंचार्ज पारां यतीम न्याणी फरजाना जमाली के मोतमार धमकियूं ॾिनियूं वयूं आहिनि, जंहिं सबब फरजाना जमाली प्रेस क्लब पहुंची है। हुन दायो आहे त सीआई इंचार्ज इफ्तिखार जमाली संदस जी ज़मीन ते 10 साल खां कब्ज़ो कयो वेठो आहे, जेका ज़मीन हुनजी विकिरो बि करे छॾी आहे। हुन इल्ज़ाम लॻायो आहे दादू प्रेस क्लब में पहुंची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हुन जान जो ख़तरो ज़ाहिर कियो आहे त सीआई इंचार्ज इफ्तिखार जमाली संदस साथी मोतमार धमकियूं ॾियनि था ऐं क़त्ल करण जूं धमकियूं ॾियनि था। हिन वक़्तु हू प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस करे रही आहे त अचो त हुनखे वीडियो लिंक ते ॾिसूं, लाइव ॿुधूं त हुनजो छा मौक़िफ़ आहे। आई एम फरजाना जमाली, डॉटर ऑफ मोहम्मद जुगन जमाली, वाइफ ऑफ इमदाद जमाली। जीअं त जेको आहे मुंहिंजी ज़मीनुनि ते हिकु बासर घुर कब्ज़ो कयो वेठा आहिनि, जंहिंमें सीआई इंचार्ज इफ्तिखार जमाली, उन जो भाउ आफ्ताब जमाली, उन जो पीउ गुलाम अहमद जमाली। 1984 में हिननि मुंहिंजे वालिद साहब खे ज़हर ॾेई ऐं मारे छॾियो, जंहिंखां पोइ मुसलसल हिननि जो असांजी ज़मीनुनि ते कब्ज़ो आहे अॼु ॾींहं ताईं। अहिड़ी मां जॾहिं पढ़ी लिखी मां वॾी थियसि, अहिड़ी एप्लीकेशन कई मूं सिंध हाई कोर्ट लाड़काणा खे, जंहिं सो मोटो एक्शन वरितो ऐं 2007 में मुंहिंजा केस स्टार्ट थिया, जंहिंखां पोइ मुंहिंजे हक़ में फ़ैसिलो आयो ऐं हाई कोर्ट ऑर्डर कयो त हिन न्याणी खे हिन जी ज़मीनुनि तां कब्ज़ो हटाए ॾिनो वञे। जंहिंखां पोइ मुंहिंजा मामा जेको आहे सो आहिनि जेके जे मूंखे पाले करे मुंहिंजे वालिद खां पोइ मुंहिंजी जेको पाल पोसना कई आहे, हो जेको आहे मुख़्तियारकार रेवेन्यू सां गॾु विया। उते इहो जेको इफ्तिखार जमाली आहे SHO पंहिंजा हथियार बंदि वठी ऐं पहुतो ऐं हुननि खे जेको आहे सख़्तु तशदुद जो निशानो बणायो ऐं हुननि खे मार कुट कई ऐं हुननि खे भॼायो। जेके सरकारी हथियार इस्तेमालु कया हुन, सरकारी क्लेशनियूं इस्तेमालु कयूं हुन, ऐं माण्हू पंहिंजा जेके गुंडा आहिनि 100 खनि जे तइदाद में वठी उते आयो। उन खां पोइ वरी मां वापसि हाई कोर्ट में वियसि, जज साहब जे अॻियां जेके हुआ असांजा ज़ख़्मी, उन्हनि खे वठी मां उते पहुतसि। उन खां पोइ हाई कोर्ट हिननि खे सस्पेंड कयो, ज़िला बदर कयो, जेको उहो सिलसिलो हलंदो रहियो ऐं अॼु ॾींहं ताईं हले पियो। इन खां पोइ वरी जेको आहे मां सिविल में अहिड़ो सूट दाख़िल कयो, सिविल कोर्ट मुंहिंजे हक़ में फ़ैसिलो ॾिनो, वरी हिननि अपील कई, उहो बि मुंहिंजे हक़ में फ़ैसिलो आयो। वरी हाई कोर्ट विया उते बि मुंहिंजे हक़ में फ़ैसिलो आयो ऐं सुप्रीम कोर्ट उते बि मुंहिंजे हक़ में फ़ैसिलो आयो। जॾहिं हाई कोर्ट ऑर्डर कयो हैदराबाद सर्किट बेंच त हिन खे पंहिंजी जेको आहे सो ज़मीनियूं ॾिनियूं वञनि, कब्ज़ा हटाया वञनि, जंहिं ते अटारनी आफ्ताब जमाली उते हाई कोर्ट में लिखी ॾिनो त असां ज़मीनियुनि तां कब्ज़ा ख़तमु कया, असां हटाया। अहिड़ो ऑर्डर 2010 में जेको आहे सो थियो आहे ऐं अॼु ॾींहं ताईं हुननि जा कब्ज़ा बरक़रार आहिनि, मौजूदु आहिनि। हू चवनि था तूं हिकिड़ी जेको आहे सो लेडी ही, हिकिड़ी औरत ही, तूं असांखे छा कंदे, तूं असांखे कुझु नथी करे सघी ऐं असांजा ज़मीनुनि ते कब्ज़ा रहंदा। इहे जेके हाई कोर्ट जा सुप्रीम कोर्ट जा ऑर्डर आहिनि, इहे तूं पाणी में विझी ऐं ॻीही छॾ। जेको अॼु जेको आहे दादू में सीआई इंचार्ज लॻो वेठो आहे ऐं मूंखे धमकियूं थो ॾिए, मुंहिंजे हस्बैंड खे, मुंहिंजे मामनि खे, मुंहिंजी फैमिली खे। मूंखे चए थो केसनि तां हथु खण ऐं तोखे कुझु बि न ॾींदासीं। हे दादू सीआई सेंटर जो इंचार्ज लॻो वेठो आहे SHO इफ्तिखार जमाली। ऐं हिन ते मां जेको आहे नेब खे अपील कंदसि त हिन जी जेको आहे नेब इंक्वायरी करे त हिन जी आमदनी खां वधीक असां सां किथां आया। हीउ हिकिड़ो कब्ज़ा माफ़िया ग्रुप आहे ऐं हीउ कब्ज़ा खोर आहिनि, भत्ता खोर आहिनि। सरकारी ज़मीनुनि ते ग़रीबनि ऐं यतीमनि जी ज़मीनुनि ते हिननि जा कब्ज़ा आहिनि। अहिड़ो ऑर्डर जेको आहे सो मुंहिंजो हाणे सिविल कोर्ट में थियो आहे, जंहिं ते GM कॉलोनी हिननि ठाहे असांजी ज़मीन ते खपाए छॾी हिननि जे पीउ। अहिड़ो ऑर्डर थियो आहे, उन जे बावजूदि मुख़्तियारकार को बि अमल करण जे लाइ सिविल कोर्ट जे ऑर्डर ते तयारु नाहे। मुख़्तियारकार वटि मां वियसि, चए अदी असां जेको मजबूर हूं, उहो बाअसर पार्टी आहे, असां कुझु नथा करे सघूं। इन खां पोइ जेको आहे हिननि खे नोटिस ॾिना मुख़्तियारकार कोर्ट जे थ्रू, कोर्ट जे ऑर्डर जे मुताबिक़, पर अॼु ॾींहं ताईं मुख़्तियारकार को अमली कमु नथो करे। मुख़्तियारकार को बि अमली कमु नथो करे ऐं हो जेके माण्हू आहिनि जंहिंसां असां सां बि हिननि फ्रॉड कयो आहे, उन्हनि माण्हुनि सां बि हिननि फ्रॉड कयो आहे, उहे माण्हू हिननि जे ख़िलाफ़ जेको आहे सो कोर्ट में आया आहिनि ऐं हे अटारनियूं कूड़ियूं खयूं। आफ्ताब जमाली केस विढ़ंदो थो वठे असां सां ज़ुल्म आहे, इंसाफ़ कयो वञे
ऐं मां ग़रीब हिकिड़ी यतीम मां न्याणी हाँ, मूंसां इंसाफ़ थिए, मूंखे मुंहिंजो हक़ मिले। मुंहिंजा खाता आहिनि, रेवेन्यू रिकॉर्ड मुंहिंजो आहे, ज़मीनुनि ते कब्ज़ा हुननि जा आहिनि। असांजी ज़मीनुनि जी आबादी खणी, फसल खणी असांजे मथां वेठा था हे कूड़ा केस दाख़िल कनि। मां तव्हां मीडिया वारनि वटि अॼु आई हाँ, इन जे करे हेल्प जे लाइ मुंहिंजी हेल्प कयो, मुंहिंजी मदद कयो ऐं मूंसां इंसाफ़ थिए। ऐं हे जेको एसे छो लॻो वेठो आहे दादू में, हे होम डिस्ट्रिक्ट में वेठो आहे, एसे छो लॻो? ऐं असांखे धमकियूं थो ॾिए, मूंखे मौतमार धमकियूं थो ॾिए, मुंहिंजे हस्बैंड खे धमकियूं थो ॾिए, मुंहिंजे मामनि खे धमकियूं थो ॾिए ऐं कूड़नि केसनि में असांखे फासाइण जी कोशिशि थो करे। हे सब्ज़ी मंडी जेका आहे गवर्नमेंट जी जेका ज़मीन आहे, इंक्रोचमेंट आहे, उन ते जेको आहे कब्ज़ो कयो ऐं बंगलो हयो वेठो आहे। तव्हां मीडिया वारनि खे ख़बर हूंदी। ऐं पेट्रोल पंप आहिनि हिननि जा। हाणे वरी नओं हिकिड़ो हिननि ड्रामो शुरू कयो आहे हिन आफ्ताब जमाली सहाफ़त जो, त जीअं असां मां सहाफ़त में अची मां ग़रीबनि यतीमनि जी ज़मीनुनि ते कब्ज़ा कयां, मूंखे केरु कुझु न चवे, को इदारो मूंखे कुझु न करे सघे, को इदारो मूंखे कुझु न चई सघे। इहो नाइंसाफ़ी आहे, इहो ज़ुल्म आहे। असां सां इंसाफ़ थिए। असांखे जान जो ख़तरो आहे। इफ़्तिख़ार जमाली जेको हींअर CI सेंटर जो इंचार्ज लॻो वेठो आहे, मां अहिड़ी एप्लीकेशन इन वटि SSP साहब जेको फ़रूख़ रज़ा साहब हींअर मौजूदु आहे, सिटिंग SP आहे, मां अहिड़ी एप्लीकेशन मूं वटि मौजूदु आहे, मां तव्हांखे ॾेखारियां थी। मां ॾिनी त सर मूं वटि ज़मीन जो आहे, जंहिं ते आफ्ताब जमाली पंहिंजा गुंडा विरहाए छॾिया आहिनि, कब्ज़ो कयो आहे। SP साहब उहो जेको आहे एप्लीकेशन सही करे उहो हवा में उॾारे छॾियईं। अॼु ॾींहं ताईं को बि अमल न थियो आहे। ऐं जेको लॉकडाउन में आहे, मुंहिंजी ज़मीनुनि जो अनाज खणी ऐं जेको आफ्ताब जमाली ग़रीबनि में राशन विरहायो आहे, इहो मुंहिंजी ज़मीनुनि जो अनाज आहे ऐं मुंहिंजी ज़मीनुनि जी कणिक आहे। असांजी ज़मीन जेका आहे देह सियाल में आहे, देह खासा चांडिया में आहे ऐं देह मरखपुर में आहे, 27 एकड़। ऐं जेका हींअर जेका इन में ज़मीन आहे 982 नंबर, उहो ऑन द रिकॉर्ड असांजो रेवेन्यू खातो आहे। आफ्ताब जमाली ॻोठ में प्लाट कयो खपाए वेठो। जी नाज़रीन, अवी लाइव ॻाल्हि ॿोल ॿुधी। यतीम न्याणी उन इल्ज़ाम लगायो है त संदस के मोतमार धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। CI इंचार्ज इफ्तिखार जमाली, उनजे भाउ आफ्ताब जमाली ऐं उनजे वालिद गुलाम मोहम्मद जमाली पारां ऐं उनजे साथियुनि पारां संदस जी ज़मीन ते 10 साल खां मुसलसल कब्ज़ो जारी आहे। CI इंचार्ज इफ्तिखार जमाली जे भाउ ऐं उनजे साथियुनि खिलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस करे रही हुई। अवां ताईं पहुचाईसीं, जेका अहम ख़बर हुई, ब्रेकिंग न्यूज़ आई, अवां ताईं पहुचाईसीं त CI इंचार्ज जे धमकियुनि खिलाफ़ न्याणी यतीम न्याणी जेको आहे प्रेस क्लब पहुती आहे, उन प्रेस कॉन्फ्रेंस कई है, जेका अवां ताईं लाइव पहुचाईसीं ऐं अवां उनजो यतीम न्याणी जो मौक़िफ़ जेको आहे उहो पाण ॿुधो आहे।